अस्सलाम वालेकुम नाज़रीन, काश टीवी जी स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे बरकत बलोच जो सलाम पहुचे ऐं मूंसां गॾु आहे गुलज़ार अहमद शर, एडिटर काश न्यूज़। असां तव्हांखे भलीकार चऊं था गुलज़ार हिन प्रोग्राम में। नाज़रीन, असां अॼु ॻाल्हि कंदासीं असांजो जेको मुआशिरो आहे उहो इंतिहाई बेराह रवी ॾांहुं वधी रहियो आहे ऐं ख़ासि तौर ते असांजे मुआशिरे में जिन शयुनि ते कमु करिणो आहे उन ते त न साञावनि कमु करे रहिया आहिनि, न कलमकार कमु करे रहिया आहिनि, न वरी असांजा के इदारा जेके अशाइती आहिनि उहे कमु करे रहिया आहिनि। मुसलसिल यकीननि जेके इहे माण्हू आहिनि या इहे इदारा आहिनि या उन्हनि सां लाॻापियल माण्हू आहिनि मुसलसिल कंहिं अताब जो शिकार आहिनि या क्राइसिस जो शिकार आहिनि। जी हा, बिल्कुलु आहे जेका असांजे तामीरी मुआशिरे जी ॻाल्हि आहे उहा बिल्कुलु न पई थिए। असां अॼु ॻाल्हि कंदासीं सकाफ़त जी, आर्ट जी, फ़न जी, जंहिंजे हवाले सां कंहिं बि क़िस्म जो कहिड़ी बि जॻह ते को बि प्रोग्राम तरतीब न पियो ॾिनो वञे, उन हवाले सां अॼु असां ॻाल्हि कंदासीं। असां घोटकी ज़िले जी ॻाल्हि कंदासीं जिते ख़ासि तौर ते तारीख़ी मागनि जे हवाले सां माथेलो मूमल जी माड़ी, विझड़ोट ऐं उनखां अलावा ॻोढ़ेलो दरिया जेको आहे ऐं ॿिया केतिरा ई अहिड़ा माग आहिनि जेके तारीख़ जे हवाले सां अहमियत रखनि था, लेकिन उन हवाले सां कंहिं बि क़िस्म जो को बि कमु न पियो थिए। त गुलज़ार मूंसां गॾु आहे। गुलज़ार, जेके ज़िले घोटकी जा तारीख़ी माग आहिनि जन मां सबक़ु हासिलु करे सघिजे थो, उन्हनि जे हवाले सां न उन्हनि जी बका ऐं तहक़ीक़ जे हवाले सां को बि कमु न पियो थिए, छा चवंदा उन हवाले? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बरकत साहब, पहिरें पॉइंट त जेको तव्हां ॻाल्हि करे विया त उहा सियासत उन में जेका आहिनि अॻुवाण या शहर में जेका बि अॻुवाण आहिनि उहे किथे वञनि, उन्हनि सिर्फ़ु सियासत कई आहे, हर मसइले ते सियासत। ठीकु आहे, उन्हनि तरफ़ जेकी तव्हां बयानु ॾिनो आहे थी मूमल जी माड़ी थी वई या ॿिया तारीख़ी थी आहे, उन पासे कोई कोन्हे। हाणे सभु रतेमल जेको आहे काॾे वेंदा पिया सियासत ॾे। अगरि कोई बि इशू खणनि था सियासत ठक। इन सकाफ़त जे हवाले सां ई उहे जेका न कोई बि कमु न करणु खपे, करणु घुरिजे। सियासी कामूरनि खे करणु घुरिजे, समाजी कामूरनि खे करणु घुरिजे। हाणे इतिहाद जेका वेठा आहिनि पिया उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सियासत ते लॻा पिया आहिनि। इन खां हटी बि कमु थींदा आहिनि जेके मतिलबु माड़ी, मूमल जी माड़ी थी वई, तारीख़ आहे। अगरि तव्हां नौजवान हिते नौजवाननि खे ॾिसो त उहो हेल्थ छो पोइ वेंदी पई आहे पंहिंजे शहर जी या घोटकी ज़िले जी, छो हेल्थ पोइ वेंदी पई आहे? असां वटि स्पोर्ट ग्राउंड कोन्हे, इन पासे कंहिंजो जेको अमल दख़ल कोन्हे, असां वटि पार्क कोन्हे। बदबख़्ती इहा आहे त ॾिसो बदबख़्ती कहिड़ी आहे, त एॾी सारी माड़ी गैस फैक्ट्री आहे, तव्हां वटि एंग्रो फैक्ट्री आहे, तव्हां वटि एतिरा शुगर मिलूं आहिनि, त बि तव्हां वटि पार्क न लभंदो। किथे बि पार्क मौजूद बि आहिनि त उन्हनि खे का अहिड़े अंदाज़ में फ़ाल न कयो वियो आहे त जीअं आम माण्हू उन मां लाभ हासिलु करे सघे। या वरी ख़ासि तौर ते जेका असां ॻाल्हि कयूं पिया गुलज़ार सकाफ़त जे हवाले सां या असांजो जेको माज़ी गुज़रियो आहे उन जेकी सिंध जी वॾी तारीख़ रही आहे, पर तारीख़ जे हवाले सां महफ़ूज़ करण जे हवाले सां ख़ासि तौर ते मीडिया ते बि अहिड़ो को प्रोग्राम न आहे जो असांजा नौजवान उन मां ॼाण हासिलु करे सघनि। या वरी जेके शहर आहिनि उन्हनि ते उहे नाला कीअं पिया, उहे उन माग कीअं हुआ, रहणी कहिड़ी कीअं हुई ऐं माज़ी में उहे शहर कीअं हुआ ऐं हाल में उहे अबतर थियनि पिया या बहितर थियनि पिया। त छा था सम्झो त असां आख़िर इहा मार धाड़ वट पकड़ जे चकर में काॾे पिया वञूं? तव्हां छा त असांजी जेका हीअ रविश हले पई, स्पीड हले पई, इहा कहिड़े तरफ़ वञे पई? असां अगरि कलमकार जेका आहिनि या अदीब दानिश्वर जेके बि असां वॾा आहिनि, अदबी संगत वारा जेके बि आहिनि, मां ॾिसां त जेके मुसलसल हाणे जेकी नई टी ईंदी पई आहे, पुराणनि ते लिखियो, बरकत साहब पुराणनि लिखियो, बिल्कुलु लिखियो, मागनि ते बि लिखियो, असांजे ज़िले घोटकी बि तारीख़ लिखी त लोहे साहिबान खां वॾी जेका मतिलबु हुया उन्हनि लिखियो त लोहे साहिबान की ज़िले घोटकी जो नालो चेंज थियो, कहिड़ा कहिड़ा बादशाह रहिया, ठीकु आहे उन्हनि लिखियो। लेकिन नई टी ईंदी पई आहे उहे त उन पासे अचनि ई कोन पिया था लेखक दानिश्वर। सिंधी अदबी संगत या की ॿिए जेके बि शाखूं आहिनि हिननि जो अदबी संगतनि जूं या दोस्त जेका अदीब दानिश्वर आहिनि उहे बि सियासत में इन्वॉल्व थियनि पिया। अदीब सियासत में इन्वॉल्व थियनि पिया। वठूं था हिकिड़ो शार्ट ब्रेक, उनखां पोइ गुलज़ार खां मुंहिंजो सुवालु हूंदो इन ब्रेक खां पोइ त ज़िलो घोटकी जिते अदब जे हवाले सां, ॾांहुं जे हवाले सां, तारीख़ जे हवाले सां हिकु तमामु लाज़वाल तारीख़ मौजूदु आहे, पर बदकिस्मती सां ज़िले घोटकी में का बि लाइब्रेरी मौजूदु न आहे जिते तारीख़ जे हवाले सां स्टडी करे सघिजे। वापसि अचूं था हिकु शार्ट ब्रेक खां पोइ।